अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी सकाफ़ती ॾींहुं सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि में हमदर्दी ॾेखारे थो। सिंधी सकाफ़ती वरसे जो ॾींहुं 6 दिसंबर 2009 खां पहिरियों भेरो मल्हायो वियो, जॾहिं एंकर पर्सन डॉक्टर शाहिद मसूद पंहिंजे तबसरनि में पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारीअ ते ॿाहिरि मुल्कनि जे दौरे दौरान सिंधी टोपी पाइण ते तनक़ीद कई, जंहिं करे सिंधी माण्हुनि शाहिद मसूद जे ख़्यालनि जी मज़म्मत कई। जंहिंखां पोइ डॉक्टर सारंग अंसारी, जेको हिकु वॾो सिंधी शाइर ऐं अदीब आहे, उन हर साल दिसंबर जे पहिरें आचर ते उहो ॾींहुं वॾे जोश सां मल्हाइण जो मशवरो ॾिनो ऐं सिंध जी मशहूरु शख़्सियत KTN चैनल जे बानी अली काज़ी उहो इतिहाद ऐं सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण जी कॉल जारी कई, जंहिंजो मक़सदु उन तारीख़ी सकाफ़त खे उजागर करणु ऐं दुनिया आॾो आणणु हो त जीअं कंहिं बि सिंधीअ खे वरी अहिड़नि फज़ूल एंकरनि जी फज़ूल तनक़ीद खे मुंहुं न ॾियणो पए। ऐं वॾी तइदाद में माण्हुनि संदसि कॉल ते जवाबु ॾिनो ऐं सकाफ़त ऐं इतिहाद जो ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो। दोस्तो, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी क्रिएशन्स ऐं असां अव्हां लाइ हाज़िर थिया आहियूं सिंधी तारीख़, सिंधी ज़बान, सिंधी तहज़ीब ऐं सिंधी कल्चरल डे जे हवाले सां मुख़्तसर वीडियो खणी। दोस्तो, हीअ वीडियो असांजे उन्हनि भाइरनि जे लाइ असांखे गॾु करणी पई जेके साल 2009 खां हर साल दिसंबर जे पहिरें आचर ते सिंधी टोपी ऐं अजरक पाए पूरे सिंध में झुमरियूं पाईंदा ऐं रोडनि ते मोटरसाइकिलूं दौड़ाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे सिर्फ़ु उहा ख़बर हूंदी आहे त अॼु एकता जो ॾिहाड़ो आहे ऐं अॼु जो पूरो ॾींहुं असांखे अहमद मुग़ल जो गानो जिए सिंध जिए ॿुधणो ऐं उन ते डांस करणी आहे। तंहिं करे उन सूरत हाल जो जाइज़ो वठंदे असांखे उहो महसूसु थियो त छो न जंहिं त्योहार ऐं ख़ुशीअ खे असांजा उहे भाइर बिना मालूमात मल्हाए रहिया आहिनि, उन्हनि बाबति मुख़्तसरी सही पर का मज़बूत ऐं हक़ीक़त ते मुबनी मालूमात तयारु करे उन्हनि ताईं पहुचायो वञे त जीअं असीं सभु उन ॾींहुं सिर्फ़ु इंजॉयमेंट करण जे लाइ न, पर पंहिंजे आज़ादु मुल्क जे हिकु बहितरीनु तहज़ीब सां मालामाल बहितरीनु सूबे में ख़ुशि व खुरम रहण सां पंहिंजे रब करीम जो शुक्र अदा करे पुरमुसरत थी रही सघूं ऐं हर ॾींहं खे ख़ुशीअ सां गुज़ारियूं। दोस्तो, सिंध एराज़ी जे लिहाज़ खां मौजूदा सिंध खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ तमामु वसी ऐं वॾो इलाइक़ो हो, जेको उत्तर में मुल्तान खां अॻिते, ॾखण में अरबी समुंड ऐं मौजूदा हिंदुस्तान जे गुजरात ताईं, ओभर में राजपूताना ऐं ओलह में बलोचिस्तान जे मकरान ताईं पखिड़ियल हो ऐं मुख़्तलिफ़ बादशाहनि ऐं सल्तनतुनि सां गॾु सिंध जूं हदूं घटि वधि बि थींदियूं रहियूं। जीअं राय ख़ानदान जे हुकूमत दौरान सिंध जूं हदूं कश्मीर जे हेठियनि ज़िलनि ताईं ऐं अफ़गानिस्तान में कंधार ताईं बि पहुतियूं। दोस्तो, जेकॾहिं असां तारीख़ इंसानी बाबति पुछूं त तारीख़ असांखे 12,021 साल पोइते वञी इंसाननि जी तारीख़ बाबति त ख़ामोशी अख़्तियार करे थी, पर असांखे इंसाननि जी पहिरीं तहज़ीब बाबति कुझु ज़रूरु ॿुधाए थी। उहा तहज़ीब बि मौजूदा फ़लस्तीन ऐं इसराइल वेझो हुई ऐं अहिड़नि ई चंद तमामु क़दीम तहज़ीबुनि मां सिंध जी तहज़ीब बि हिकु आहे। सिंध बाबति ॿुधायो वञे थो त अॼु खां हज़ारे साल अॻु जॾहिं आर्या सिंध में आया त हिन खिते जी रौनक, सावक ऐं आबादी जो राज़ सिंधु दरिया खे ॾिसी हिते मुस्तक़िल रहण जो फ़ैसिलो कयऊं। जीअं त आर्या पंहिंजी ज़बान में दरिया खे सिंधु चवंदा हुआ ऐं उन्हनि हिन खिते जो नालो बि सिंधु रखियो ऐं आहिस्ते आहिस्ते हू सिंधुअ मां सिंध चवणु लॻा ऐं उन नाले एॾी त शोहरत हासिल कई जो अॼु हज़ारे साल गुज़रण बावजूद बि उन जो नालो सिंध आहे। आर्यन पंहिंजे दौर में जेतिरो बि इलाइक़ो फ़तह कयो ऐं आबाद थिया, उन जो नालो सिंध ई रखियो, पर जॾहिं हू वधी हिंदुस्तान जे दरिया गंगा ताईं पहुता त उन्हनि उन जो नालो आर्यावर्त रखियो, पर उहो नालो हिंदुस्तान खां ॿाहिरि पज़ीराई हासिल न करे सघियो। दोस्तो, ईरानियुनि पंहिंजे लहजे में सिंध खे हिंद चयो ऐं यूनानियुनि उन खे इंद चयो, इंद मां इंदियात चयो। जीअं त अंग्रेज़ी में दाल जो उचार न आहे त अंग्रेज़नि उन खे इंडिया मां इंडिया बणाए छॾियो। दोस्तो, सिंध जी सरज़मीन क़दीम ज़माने खां पंहिंजे हंज खे तहज़ीबुनि सां संवारे रखियो आहे। तहक़ीक़ी शाहिदनि मुताबिक़ दरावड़ी आबादियुनि खां पहिरीं हिते अॼु खां तक़रीबन 9,000 साल पहिरीं केतिरा ई क़बीला आबाद हुआ। दरावड़ माण्हू बि तक़रीबन 6,000 साल पहिरीं हिते आबाद थिया। मोहनजोदड़ो मां मिलियल आसार क़दीमनि मां उहो अंदाज़ो थियो त उहा क़ौम पंहिंजे इल्म ऐं फ़न में यकता हुई ऐं हिकु इज़तदार क़ौम जी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। दोस्तो, जेकॾहिं असां तारीख़ सिंध जी ॻाल्हि कयूं
त हीअ वीडियो तमामु वॾी थी वेंदी। उन करे असां सिंध जे हुकुमराननि ऐं सल्तनतुनि बाबति हिकु अलॻि वीडियो ठाही आहे, जेका अव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक में मिली वेंदी। दोस्तो, सिंधी ॿोली बाबति 5 मुख़्तलिफ़ राया आहिनि। पहिरियों त सिंध संस्कृत मां अपराहनहा ज़रिए निकितल आहे। नंबर 2, डॉक्टर बलोच लिखे थो त सिंधी क़दीम हिंदी आर्याई ॿोली आहे। कुझु चवनि था त सिंधी दरावड़ी ॿोलीअ मां हिकु आहे। उन जूं पाड़ूं मोहनजे दड़े जी तहज़ीब में आहिनि। मोहनजे दड़े जे आसारनि सिंधी ॿोलीअ जी असलियत ऐं तहज़ीब जे मुताले बाबति वधीक तजसुस में विधो आहे। नंबर 4, कुझु चवनि था त आर्यन खां अॻु दरावड़ माण्हुनि वटि बहितरीन सकाफ़त ऐं सिंधी ॿोली हुई। आर्यन केतिरनि ई आवाज़नि, सूतियात, इख़्लाक़ियात, लफ़्ज़नि ऐं इस्लाहनि खे मोहनजे दड़े जे मज़बूत ज़ुबान मां हासिल कयो। दोस्तो, 8वीं सदी में अरबनि जी फतह खां पोइ सिंधी ज़ुबान अरबी ॿोलीअ मां कसरत सां अखर ऐं लफ़्ज़ सिंधी लिखत में वरिता, छो त उन वक़्तु अरबी तक़रीबन 300 सालनि ताईं सिंध जी मज़हबी ऐं सरकारी ॿोली रही। दोस्तो, सिंधी ज़ुबान ईराननि जे दौर में फारसीअ मां बि हज़ारे लफ़्ज़ ऐं जुमिला सिंधी लिखत में शामिल कया। दोस्तो, सिंधी हाणे अरबी रस्मुल ख़त में लिखी वञे थी। सिंधी ॿोली खे रस्मी तौर ते अंग्रेज़नि तरफ़ां 1853 में मंज़ूर कयो वियो। सिंधी हिंदुस्तान जे कुझु हिसनि में देवनागरी रस्मुल ख़त में लिखी वञे थी। तारीख़ी तौर ते सिंधी ॿोलीअ खे सभिनी ॿोलियुनि खां पहिरीं लिखियो वञे थो। सरगरीसनि मुताबिक़ सिंधी 8 खां वधीक ख़तातिन में लिखी वञे थी, यानी ठट्टो, खुदाई, लोहकन, खोजकी, देवनागरी, गरमाकी ऐं हट्टी वग़ैरह। दोस्तो, सिंधी न सिर्फ़ तमामु पुराणी ज़बान आहे, पर उहा अदब सां पिणु मालामाल आहे। उहा हिकु ज़िंदा ऐं वधंदड़ ॿोली आहे। उन जे लिखंदड़नि हर शोबे में घणी मदद कई ऐं उहा अदब जे मैदान में बरे सगीर जे कंहिं बि तरक़ी याफ़्ता ज़बान खां घटि न आहे। सिंधी ओभर जी पहिरीं ऐं इब्तिदाई ॿोली हुई, जंहिं में क़ुरान मजीद जो तर्जुमो 8वीं सदीअ में सिंध जे शहर हाला वेझो मंसूरा मदरसे में थियो। सिंधी ॿोली 8वीं ऐं 9वीं सदीअ में इल्म नजुम, तिब ऐं तारीख़ ते घणो कुझु लिखियो। 1079 खां पोइ पीर नूरुद्दीन इस्माइली मशनरी बि सिंधी ॿोलीअ में सूफ़ियानी शाइरी में घणो कुझु लिखियो। पीर शम्स सब्ज़वारी मुल्तानी, पीर शुहाबुद्दीन, पीर सदरुद्दीन खे बि सिंधीअ जो शाइर तस्लीम कयो वञे थो। पीर सदरुद्दीन 13वीं सदीअ में सिंधी ॿोलीअ जे रस्मुल ख़त खे संवारियो। सिंध में शायदि सिंधी, अरबी, फारसी ॿोलियुनि जा केतिरा ई शाइर ऐं आलिम पैदा थिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो सभ खां वॾो मुफ़क्किर ऐं शाइर आहे, जंहिं सिंधीअ खे नई ज़िंदगी, सोच ऐं मवाद ॾिनो। उन्हनि सिंध जे कुंड कुर्छ में सफ़र बि कयो। उन लोक दास्तानुनि ज़रिए सिंधी माण्हुनि खे बहितरीन ज़बान में बयानु कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वतन, दोस्ती, नाइंसाफ़ियुनि, ज़ुल्म, जंग खे छॾे मुहबत बाबति आगाह कयो। पाण सिंधी मौसीकार पिणु हुआ। अख़बारुनि सिंधी अदब में इनक़लाब आंदो। सिंधी अल्फ़ाबेट अबुल हसन तयारु कई। दोस्तो, हड़प्पा ऐं मोहनजो दड़ो सिंध जे अहम मर्कज़नि मां हिकु हुआ। उन तहज़ीब जा माण्हू अॼु खां हज़ारे साल पहिरें पकियुनि सिरुनि सां घर ठाहींदा हुआ ऐं उन्हनि वटि ॾांद गाॾियुनि जो इस्तेमालु बि आम हो। उहे चरखियुनि सां कपिड़ा उणींदा हुआ ऐं मिटीअ जा पका थांव ठाहींदा हुआ। उन तहज़ीब में हारी, कुंभार, बाटा, सोनारा ऐं ॿिया बि केतिरा ई कारीगर पंहिंजे फ़न में महारत रखंदा हुआ। सिंध जी उन अज़ीम तहज़ीब हज़ारनि सालनि खां पंहिंजे मुनफ़रदियत जे करे ज़माने खे पाण ॾांहुं मुख़ातिब रखियो। मोहनजो दड़ो ऐं हड़प्पा साइंसी तौर ते तारीख़ जे अचण खां अॻु मुख़्तलिफ़ शोबनि ऐं टेक्नोलॉजियुनि में तरक़ी कई हुई। उहे उन वक़्तु मनसूबाबंदियुनि तहत सुठे नमूने सां रहंदा हुआ, जॾहिं त उन वक़्तु यूरोप समाजी ऐं सकाफ़ती लिहाज़ खां अंधेरे में ॿुॾल हो। दुनिया जी सभ खां मशहूरु रांदि शतरंज जो मिसाल वरितो वञे, जंहिंखे अंदाज़नि हिन वक़्तु बि 6.5 करोड़ माण्हू रेगुलर खेॾनि था। उहा बि मोहन जे दड़े जे माण्हुनि जी इजाद आहे। दोस्तो, योगा जंहिंजी शुरूआति ॿुध मज़हब जे शुरूआति में सम्झी वञे थी, मोहन जे दड़े मां मिलियल कुझु मुहरनि ते लॻल निशाननि मां उहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो, जेका पिणु उन्हनि जी इजाद आहे। उन खां अलावा मार्बल, स्विमिंग पूल, फीथा, पेंट या कलर साज़ी, निकाली जो निज़ाम, ख़ताती, मुजस्मा साज़ी, करंसी यूनिट, मच्छी पकड़ण जा औज़ार ऐं ॿियूं बि केतिरियूं शयूं उन्हनि जी तहज़ीब मां वाज़े सबूतनि सां मिलियूं। दोस्तो, असल में मोहनजो दड़ो, हड़प्पा जूं जेकियूं तहज़ीबूं हुयूं उहे सिंध जूं अबाणियूं या सिंध जूं शुरूआती तहज़ीबूं हुयूं, जंहिंमां इहो साफ़ ज़ाहिर आहे त
त सिंध बाक़ी दुनिया जी हिकु अज़ीम ऐं पुराणी तरीन तहज़ीब आहे। दोस्तो, उम्मीद करियूं था त अव्हांखे असांजी हीअ कोशिश ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ सिंधी क्रिएशन्स खे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।